अलहम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन क़ाइदुल कुर्रिल मुबज्जलीन मौलाना व मुसल्लमीन बिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व अहli बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़अशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मअवाना व मरजअना व मुर्शिदिना हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। समाधो परही प्रहर में मुहम्मद आ मुहम्मद वही हलवा घर घर में मुहम्मद आ मुहम्मद इनम कना सुनानन दे बुधन्मा वाल बुलबुल जो चतुंजी हुंजी चूबर में मुहम्मद आ शकरे जे रोजमान कौन निसाबियो देह में मुहरमी मुरसली सरस सब सराता फकान काबत सैन औ अदना युग यसरत यसमका आगे गया एहसान जो हादी में यही या रसूल अल्लाह जो दीदार खोले घर जना तो के नसी ना ज्योतियंते बंधन भयो शर्म सारा है तुझे अज्ञा शमसो कमल हुस्न तुझे के जसी है रान चंदूरा पयो स्वर्ण का पूर सीना जो बखन में मगर खाक तातन मुझे तरजी या रसूल अल्लाह जो हिन आज रखे मदीने जीत के या रसूल अल्लाह जो हिन जमायत के मदीने जीत के ताजी बाकी उम्र जो दरअनाज जी नौकरी सल्लल्लाहु अलैहि या
मोहब्बत में पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या। मोहतरम सामीन किराम, वाजिबुल एहतराम, मुझे प्यारा दोस्तों, अजीजों भाइयों, अल्लाह जी लख शुक्राना मालिक करीम जा जो रब करीम तमाम असां सभिनीनि खे अॼु जुम्मतुल मुबारक ॾींहुं रहमतुनि में बरकतुनि वारी राति में पंहिंजे घर में घुराए अल्लाह तबारक व तआला पंहिंजो ज़िक्र ऐं पंहिंजे हबीब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िक्र वारी महफ़िल में अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। अल्लाह का दुआए तव्हां असां सभिनी जी अॼोकी इहा महफ़िल ऐं मजलिस तव्हां असां सभिनी जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वञे ऐं आख़िरत में तव्हां असां सभिनी जे लाइ निजात जो ज़रियो बणिजी वञे। अॼोकी इहा महफ़िल मदीने वाले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद पाक जे मुतबर्रिक बाबत महफिल ये महफिल के फकीर आशिक रसूल मुजाहिद मिल्लत फकीर अब्दुल हकीम हाले भुट्टो साहब ऐं सदन जी जमात सबोरी जे तरफा ये मदीने वाले साईं जे मीलाद जी महफिल मनाई पई वञे। यकीन जानो तव्हां असां सभई खुश नसीब आहियूं जो अल्लाह तबारक व तआला अॼोकी हिन महफिल में रब करीम तव्हां सां सभिनी खे अचण जी सआदत नसीब कई आहे। ऐं जिन दोस्तनि ताईं मुसलमान भाइरनि ताईं हिन लाउड जे ज़रिए मुंहिंजो आवाज़ पहुची रहियो आहे उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त ख़ुदा अॼु अव्हां जे हिन ॻोठ में अल्लाह जो क़ुरान मेहमान बणिजी आयो आहे उनखे तव्हां इज़त ॾींदे करे सभिनी खे गुज़ारिश आहे त जल्द खां जल्द हिन अल्लाह जे घर में तशरीफ़ वठी अचो। अॼु मदीने जो साईं बि ॾिसे पियो नज़रे करम फरमाए पियो यकीन जानो मदीने जे मीर जी जंहिंजे मथां नज़रे करम थी वेंदी तंहिंजो बेड़ो पार थी वेंदो। अॼु रबियो सानी जो चंड अल्हम्दुलिल्लाह नज़र अची वियो आहे। अवां चवो त हिन 11 वारे महीने में साईं वारनि मीलाद जी महफ़िल रखराई आहे। मां चवां थो रबियुल अव्वल जो हिकिड़ो महीनो न बल्कि 12 ही महीना मदीने वाले साईं जो मीलाद जारी ऐं सारी आहे। सुभान अल्लाह। पूरी दुनिया जा इंसान मदीने वाले साईं जो ज़िक्र बयान कर ऐं पूरी दुनिया जा वण कलम बणिजी वञनि हलिया ऐं पूरी दुनिया जा दरिया मस्त बणिजी वञनि हलिया। मुझा दोस्तों लिखण वाला मुझे महबूब जो ज़िक्र लिखन बयान करण वाला मदीने जे मीर जो ज़िक्र बयान कन मस्त खुटी सके थी कलम खुटी सकन था बयान करण वाली ज़बानूं खुटी सकन थियूं पर आमिना जे लाल जो ज़िक्र करे खुटी कोन सके। जो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अहिड़ो महबूब अता फरमायो जेको महबूब सब नबियन जो सरदार बणिजी आयो। मदीने वाले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला जेका ज़बान ऐं ॿोली अता फरमाई उहा ज़बान ऐं ॿोली सब ज़बानुनि जी सरदार। मदीने वाले साईं के अल्लाह तबारक व तआला जे शहर में मोकिलियो उहा
शहर सब शहरन जो सरदार मदीने वाले साईं के अल्लाह तबारक व तआला जे महीने में मोकलो वो महीनों सब महीनन जो सरदार मदीने वाले साईं के अल्लाह तबारक व तआला जे ॾींहं ते मोकलियो वो ॾींहं सब ॾींहं जो सरदार बणिजी वियो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों उर्दू वारा मदीने वाले साईं जे आमद वारे ॾियारे ते हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾींहं ते आया वो ॾींहुं हुयो सूमर जो ॾियारो। कहिड़ो ॾियारो हुयो? सूमर जो ॾियारो हुयो। उर्दू वारा पंहिंजी ज़बान में इन ॾींहं खे चवंदा आहिनि पीर वाला ते। सुभान अल्लाह। जे ॾियारे ते मदीने जो साईं आयो वो ॾींहुं पीर बणिजी वियो, ॿिया ॾींहं उन जा मुरीद बणिजी विया। ऐं मदीने जो साईं जे शहर में आयो वो शहर सब शहरन जो सरदार। मदीने जो साईं जे पाक मक्के के शहर में आयो उन शहर जो जिक्र अल्लाह कुरान के अंदर बयान करे। सुभान अल्लाह। ऐं महबूब जे मथा अल्लाह तबारक व तआला जेको आसमानी कुरान मजीद किताब नाज़िल फरमायो वो किताब सब किताबन जो सरदार बणी। ऐं मदीने वाले साईं के अल्लाह तबारक व तआला जेको घरानो अता फरमायो यो घरानो सब घरानन जो सरदार बणी। साईं फरमाई था इन्नल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्नत। मुझे आका फरमायो त मुझा बचड़ा हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार। सुभान अल्लाह। साईं फरमाई था मुझी न्याणी सैयदा तैयबा ताहिरा ज़किया अम्मा साइन खातून जन्नत फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जन्नत जे औरतुन जी सरदार। साईं फरमाई था मुझो भाव अली अरब वारन जो सरदार। मुझा दोस्तों सहाबा इकराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवलस्त सय्यदुल अरब महबूबा छा तव्हां अरब वारन जा सरदार न आहियो? मदीने जे साईं फरमायो अना सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन मां मोहम्मद करीम अॻियन ऐं पोयन जो सरदार बणिजी आयो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुझो पीर। तिरमिज़ी शरीफ के अंदर रिवायत हुआ मदीने के आका फरमायो अना काइदुल मुरसलीन मां मोहम्मद करीम सब नबियन जो कायद अगवान बणजी करे दुनिया ते आयो। कायद सब अगवान रहबर के कायद सब अगवान के कायद सब इमाम के। और मदीने वाले साईं फरमायो त सबने जो अगवान सबने रसूलन जो सरमान बणजी करे दुनिया ते आयस त मां मोहम्मद करीम। साईं फरमाइन था अना खतीबुहुम मिलान से तू मां मोहम्मद करीम सपने के क़यामत जे दिहाड़े ते अल्लाह जी दरबार में सिफारिश करे छडायण वारो करे आयस। साईं फरमाइन था अना मुबश्शिरुन बिदा यईसु जरे क़यामत जो दिहाड़ो थींदो नफ्सा नफ्सी हुंदी हर इंसान जी ज़बान ते नबियन जी ज़बान ते नफ्सी नफ्सी जो सदा हुंदो पर मां मोहम्मद करीम क़यामत जे दिहाड़े ते पंहिंजे उम्मतन खे जन्नत जी खुशखबरी ॾियण वारो। सुभान अल्लाह। नारे हैदरी। साईं फरमाइन था अल करामत वल वफातियो यौम इज़िन बेयदी क़यामत जे दिहाड़े ते इज्जत जूं चाबियूं ऐं क़यामत जे दिहाड़े ते इज्जत जूं चाबियूं
ऐं लिवाउल हम्द जो झंडो मां मोहम्मद करीम जे हथ में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमाईंदा यौम इदिन बेयदी ओ उन दिहाड़े ते जेको 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो उन दिहाड़े ते लिवाउल हम्द जो झंडो मां मोहम्मद करीम जे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जे हम्द जी चाबियूं मुंहिंजे हथ में हूंदियूं। ऐं उन दिहाड़े ते मदीने वाले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन दिहाड़े ते हर इंसान नफ्सा नफ्सी में हूंदो पर मां मोहम्मद करीम गुनहगारन के छॾाए जन्नत ताईं। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या कुरान जी में आयत सूरी पढ़ी उन कुरान जे अंदर अल्लाह फरमायो वइद अखदल्लाहु मीसाकन नबिय्यीन। ऐ याद कर मुझा महबूब उन ज़माने के उन वक्त के याद कर वो केड़ो ज़मानो मुझा दोस्तो वो आलम अरवाह जो ज़मानो हुयो मुझा दोस्तो। रब्बे करीम सब नबियन जे रूहन के गड कयो हुयो ऐं उन टेम ते अल्लाह मदीने जे मीर जे शान जी महफिल सजाई हुई। आलम अरवाह में अल्लाह तुझे मुझे महबूब जे शान जी महफिल सजाई हुई। मुझा दोस्तो कोया के असां ये चौंदा आयूं अल्लाह मदीने जे मीर जो मिलाद पियो मलाए। अल्लाह फरमायो वइद अखदल्लाहु ए मुझा महबूब याद कर उन वक्त के जने अल्लाह नबियन जे रूहन के गड कयो हुयो नबियन जे रूहन के अल्लाह कठो कयो हुयो। मुझा दोस्तो उन टेम ते मुझे करीम रब नबियन का हिकड़ो मजबूत ऐं पुख्तो वाइदो वरतो हुयो। छा वरतो हुयो? वाइदो वरतो हुयो मजबूत पुख्तो वाइदो वरतो हुयो। केड़ी गाल जो वाइदो हुयो? अल्लाह फरमाया लमा आतैतुकुम मिन किताबियु व हिकमा। ए नबियो ए रसूलो ए पैगंबरो हिन गाल जो तवा का वाइदो वठा तो जो मां अल्लाह तवा के नबूवत भी दींदस हिकमत भी दींदस रिसालत भी दींदस पर हिकड़ो मां रब करीम तवा का वाइदो वठा तो। सुभान अल्लाह। अल्लाह फरमाया सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा माकुम। वो जेकने अव्हां जे ज़माने में अव्हां जे वक्त में अज़मतुन वारो ऐं वॾे शान वारो रसूल अचे नबूवत भी मिलंदव रिसालत भी मिलंदव ईमान भी मिलंदव अवां के उम्मत भी दींदस। पर जेकॾहिं तव्हां जे ज़माने में अवां जे दौर में जेकॾहिं अज़मतुन वारो रसूल अचे वॾे शान वारो रसूल अचे पोइ मुंहिंजा मौला असां के छा हुकुम आहे? रब फरमाए लतुमिनुन बिही वलतंसुरुन। अवां जी टुटी तो रखां अवां जे मथां हुकुम लाज़िम आहे त तव्हां के उन रसूल जी मदद करणी पवंदी। उन रसूल जी अवां के मदद करणी पवंदी ऐं उन रसूल जी मथां ईमान आणो पवंदो। पोइ तव्हांजी नबूवत न रहंदी पोइ तव्हांजी रिसालत न रहंदी
तो तव्हांजा ओहदा न रहंदा तो तव्हांजो मक़ाम न रहंदो तव्हांखे उन रसूल जे मथां ईमान आणो पवंदो उनजी मदद करणी पवंदी उनजी गुलामी इख्तियार करणी पवंदी इहो मां रब्बुल आलमीन जो तव्हांखे हुकुम है अबा वो रसूल खबर तो केड़ो रसूल वो रसूल केड़ो वो रसूल मोमिनन जे साह जो सिंगार वा वो रसूल यतीमन जो यार वा वो रसूल अड़ियन जो आधार वा वो रसूल आमिना जो लाल वा वो रसूल हुस्नैन करीमेन जो नानो वा सुभान अल्लाह अल्लाह पियो नबियन का वायदो वठे ए नबियो ए रसूलो अवां के नबूवत भी दींदुस अवां के रिसालत भी दींदुस अवां के ओहदा भी दींदुस अवां के मकाम ऐं मर्तबा भी दींदुस पर जेकॾहिं तव्हां जे ज़माने में अवां जे दौर में जेकॾहिं मुझे असमतुन वारो रसूल आयो त तव्हांखे उन रसूल जे मथां ईमान आणो पवंदो ॾाढा जो सुभान अल्लाह अब अल्लाह खे ख़बर हुई त रसूलनि जे ज़माने में मदीने वारे साईं खे अल्लाह न मोकिलींदो ख़बर हुई न अल्लाह पर अल्लाह नबियनि खे ॾिठो पे नबियनि जे रूहनि खां पुछा पे कई त नबी केड़ो था जवाब ॾियनि मुंहिंजा दोस्तो अॻिते अल्लाह फरमायो काल अक़ररतुम ए नबियो छा तव्हां इन ॻाल्हि जो इक़रार कयो था त तव्हां उन रसूल जे मथां ईमान आणींदो छा तव्हां इक़रार कयो था इन ॻाल्हि खे तस्लीम कयो था मञो था वअख़ज़तुम अला ज़ालिकुम मिस्री छा तव्हां एॾो वॾो भारी वज़न पंहिंजे मथे ते खणण जे लाइ तयार आहियो अब इहो ज़िम्मो आहे न हिकिड़ो नबूवत बि मिलेनि पई रिसालत बि मिलेनि पई ऐं इन खे छॾे वरी मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार करणु इहो बि हिकिड़ो बार आहे अल्लाह फरमायो छा तव्हां इहो बार खणण जे लाइ तयार आहियो कालू अक़ररना छा तव्हां इक़रार कयो था काल फशहदू उन्हनि सभिनी नबियनि जे रूहनि चयो अल्लाह फरमाए फशहदू तव्हां सभई गवाह बणिजी वञो हलिया ए आदम तू नूह जे मथां गवाह थी वञ हलियो ओ नूह तू शीस जे मथां गवाह थी ओ शीस तू शुएब जे मथां ओ शुएब तू मूसा जे मथां ओ मूसा तू ईसा जे मथां अवां सभु हिक ॿिए जे मथां गवाह थियो हाणे रब फरमायो व अना मअकुम मिनश शाहिदीन ए नबियो ए रसूलो अवां सां गॾु शाहिदनि में मां रब बि गॾु आहियां छो त हिते कंहिं आम इंसान जी ॻाल्हि न आहे कंहिं वलीअ जी ॻाल्हि न आहे हिते ज़िक्र हले पियो त मुंहिंजे हबीब जो ज़िक्र आहे जेकॾहिं तव्हां शाहिदी ॾियो था हिन ॻाल्हि जी त मां रब बि तव्हां सां गॾु शाहिदनि में गॾु आहियां अल्लाह फरमायो वाना माकुम मिनश शाहिदीन फमन तवल्ला बाद ज़ालिका फउलाइका हुमुल फासिकून जेको बि माण्हू इन इक़रार करण खां बाद में फिरी वियो हलियो उहो अल्लाह जे हुकुमनि खां मुंहुं मोड़ण वारो अब नबी मुंह कौन मोड़े ना पर अल्लाह बियो फरमाए जेकॾहिं तव्हां मुंह मोड़ियो त पोइ मां अल्लाह जे हुकुमनि खां मुंह मोड़ण वारा थी वेंदो हलिया छो त हिते ॻाल्हि मुंहिंजे हबीब जी आहे
जाअकुम ओ आयो तवा वट रसूल ओ आयो तवा वट रसूल असा मदीने वाले साईं जे आमद जी महफिल कंदा आयो मने मुस्तफा करीम जे अचण जो जिक्र कंदा आयो अल्लाह वो कुरान में भी फरमाए सुम्मा जाअकुम वो आयो तवा वट रसूल मुझा दोस्तों गोया के रब पान बि मुझे हबीब जो मिलाद पियो गाए ऐ अची वियो रंगलो रची वियो अची वियो रंगलो रची वियो आयो नबी सरदार अची वियो रंगलो रची वियो आयो नबी सरदार सुभान अल्लाह गोया कि अल्लाह अब मदीने वाले साईं जे आमद जे जिक्र के बयान करे रहियो आहे बी जेका कुरान जी मु आयत सगोरी पढ़ी अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन सुभान अल्लाह ताकि आयो वा तव्हां वट नूर अब केर आयो वा नूर केर आयो वा गलायो नूर अल्लाह फरमाता कि कायो वा तव्हां वट नूर व किताबुन मुबीन ऐं उन सां गॾु रोशन किताब आयो सुभान अल्लाह तफसीर जलालैन वारो तफसीर रूहुल बयान वारो तफसीर खाजिन वारो लिखन का त नूर मजा मुराद मदीने जो साईया मदीने जो साईया जेके अल्लाह सरापा नूर बनाए करे मोकिलियो तो जो मुझो महबूब नूर वारो नबिया हुजूर आयो सुरूर आयो हुजूर आयो सुरूर आयो दिल में सदा सही करार दिया है नबी असाजो अनूर आयो नबी असाजो अनूर आयो दिल में सदा सही करार दिया हुजूर आयो सुरूर आयो हुजूर आयो सुरूर आयो दिल में सदा सही करार दिया सुभान अल्लाह हज़रत जाबिर मदीने वाले साईं जो असहाबिया हबीबन करीमन जो गुलाम हुआ मुझे साईं जी दरबार में आयो अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुझे बुधायो आज कदमन जे मथा जो अपनो अमर कुर्बान कया या रसूल अल्लाह मुझे बुधायो अल्लाह सब का पहिरियों केड़ी चीज के पैदा कयो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह हर चीज का कायनात जे सर्रे सर्रे काग में अल्लाह केड़ी चीज के पैदा कयो मुझा दोस्तों मदीने जे साईं फरमाया या जाबिरो ए जाबिर अल्लाह सब का पहिरियों मां मोहम्मद करीम जे नूर के पैदा कयो सुभान अल्लाह साईं फरमाइता अव्वल मिन नूरिल्लाह वल खल्क़ कुल्लुहुम मिन नूरी रब करीम हर चीज काग में पंहिंजे नूर मां मोहम्मद जे नूर के पैदा कयो अल्लाह हर चीज काग में पंहिंजे नूर मजा मां मोहम्मद करीम जे नूर के पैदा कयो तो मुझे नूर मां अल्लाह पूरे कायनात के पैदा करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। मदीने वाले साईं के अल्लाह नूर करे मोकलियो। मुझा दोस्तों जने रब्बे करीम आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो ऐ आदम अलैहिस्सलाम के रब फरमायो इरफर सकया आदम ए आदम पंजो मथो मथे खणी निहार। आदम अलैहिस्सलाम मथो मथे कयो। मुझा दोस्तों दिठाई ते हिकड़ो नूर जो टुकड़ो करी रहियो जेको रोशन चमकी रहियो आ। सिज का वधीक रोशन झंड का वधीक रोशन रब के हद में मुझा मौला भला ये केड़ी चीज आ हिके जो नूर आ जेको एडो रोशन रब फरमायो ओ आदम इयो नूर मोहम्मद करीम जो नूर आ। मुझे नबी मिठे मोहम्मद करीम जो नूर आ। अना अर्श न पैदा कयो हुयम फर्श न बनायो हुयम ज़मीन न हुयो ज़मान न हुया अजर न हुया पत्थर न हुया मलक न हुया मलाइक न हुया। आसमान का अग में मारब करीम इन सोने जो नूर पैदा कयो हुयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पर रिवायत के अंदर इंदो आ हिकड़े ध्यान ते सेना जिब्राइल अमीन मुझे तुझे सुने हबीब जी दरबार में आयो। मुझा दोस्तों मदीने जे साईं फरमायो या जिब्राइल कम उम्रुक। जिब्राइल मदीने वाले साईं जी दरबार में आयो ऐ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पूछा कैसे जिब्राइल तुझी उम्र मुबारक केतरी आ। ओ जिब्राइल मुके खुदा तुझी उम्र केतरी आ तुझी जमार केतरी आ। मुझा दोस्तों जिब्राइल अमीन अल्लाह नबो या रसूल अल्लाह मुके खबर ना है त मुझी उम्र केतरी आ मुझी जमार केतरी आ। अञा आसमान न पड़या हुया अञा का चीज न बणी हुई। आसमानन वारी जाए ते हिकड़ो नूर चिमकंदो हुयो जेको तमाम हसीन हुयो तमाम महजबीन हुयो। या रसूल अल्लाह मां अल्लाह वटा नबियन जा पैगाम खणी ईंदो हुयस उन्ने नूर के मां जिब्राइल ॾिसंदो हुयस। सुभान अल्लाह। मुझा मौला या रसूल अल्लाह वो नूर अञा आसमान पैदा न थिया हुया ज़मीनूं पैदा न थियूं हुयूं का चीज पैदा न थी हुई। वो आसमान जी जाइ ते नूर जो टुकड़ो ॿरंदो हुयो पर तमाम हसीन हुयो। मुझा महबूब वो नूर जो टुकड़ो 70,000 साल वो नूर चिमकंदो हुयो वरी 70,000 साल नूर गायब थी वेंदो हुयो। 70,000 साल वो नूर चिमकंदो हुयो ऐं 70,000 साल वो नूर गुम थी वेंदो हुयो। हबीबा उन्हें नूर जे टुकड़े के 72,000 भेरा उभरंदे ॾिठो वरी 72,000 भेरा गुम थी ॾिठो। या रसूल अल्लाह 70,000 साल चिमकंदो हुयो वरी 70,000 साल गुम थी वेंदो हुयो। इन्ने नूर जे टुकड़े के मां जिब्राइल 72,000 भेरा चिमकंदे ऐं 72,000 भेरा गुम थींदे ॾिठो हुयो। साईं फरमाइन था ओ जिब्राइल व अना ज़ालिकल कौकब। जिब्राइल तो त पंहिंजी जमार ॿुधाई तो त पंहिंजी उम्र ॿुधाई हाणे ॿुध व अना ज़ालिकल कौकब मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो जंहिंजी कुदरत में जंहिंजे कब्ज़ में मां मोहम्मद करीम जी जान आहे इहो नूर मां मोहम्मद करीम जो नूर हुयो। सारे जग में जान
नसीब आयो जो अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे एड़े महबूब मदीने जे साईं जो गुलाम बणायो आहे जेला अल्लाह जा नबी भी दुआ पिया करन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मुंहिंजा दोस्तो कौम ऐं कबीले खे गॾु करे ऐं अल्लाह जी दरबार में दुआ घुरण लॻो हिन कौम में एड़े नबीअ खे मोकिल जेको जहन्नम खे जन्नती जवान बणाईंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े ॾियारे ते कौम खे गॾु कयो आहे समूरे कबीले खे गॾु कयो आहे मुंहिंजा दोस्तो सभिनीनि खे बिशारतूं ॾियण लॻो आहे ख़ुशख़बरियूं ॾियण लॻो आहे ऐं रब खे अर्ज़ करण लॻो आहे मुंहिंजा मौला इन हबीब खे हिन उम्मत में मोकिल त हिननि जो बि बेड़ो पार थिए हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो प्यारो पैगंबर आहे रब खे अर्ज़ करे तो मुंहिंजा मौला मूंखे नबी न बनाई हा मूंखे रसूल न बनाई हा बल्कि इन हबीब जो गुलाम बनाई हा मुंहिंजा दोस्तो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में हिकिड़ो माण्हू ज़ालिम वॾो फासिक ऐं फाजिर शराबी ज़ानी पूरे कबीले जा माण्हू उन मां बेज़ार बणिजी विया हलिया आया अल्लाह जे पाक नबी मूसा कलीमुल्लाह वटि अची अर्ज़ करण लॻा साईं हाणे त दुआ घुरो अल्लाह हिन मां असांजी जान छॾाए हाणे असां हिन मां तंग अची चुका आहियूं मुंहिंजा दोस्तो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में वॾो बदकार बदकिरदार मुंहिंजा दोस्तो कई औरतुनि खे बेवा बनाया कई बचड़नि खे यतीम बनाया अल्लाह जो नबी उन जे लाइ बददुआऊं पियो घुरे पर हिकिड़े ॾिहाड़े ते मुंहिंजा दोस्तो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में हिकिड़ो माण्हू वफ़ात करे वियो आहे मुंहिंजा दोस्तो कौम ऐं कबीले वारनि खे ख़बर पई त उहो साॻियो माण्हू वफ़ात करे वियो आहे जंहिंमां असां बेज़ार थी चुका हुयासीं मुंहिंजा दोस्तो उनखे बिना कफ़न जे बिना
दोस्त कर ऐं उन जी नमाज पढ़ ऐं उन खे इज्जत सां मुसलमाननि जे कब्रिस्तान में दफन करे आ। होॾा मूसा कलीमुल्लाह बदुआऊं पियो घुरे इन साॻे माण्हू जे लाइ। होॾा अल्लाह पियो ऐलान करे ओ मूसा कलीम तुंहिंजे क़ौम वारनि मुंहिंजे दोस्त खे बेआबरो कयो आहे उनखे गंदगी जे मथां उछलाए आया आहिनि। ओ मूसा वञी उनजी नमाज़ पढ़ उनखे गुस्ल ॾे वञी उनखे मुसलमाननि जे कब्रिस्तान में दफन करे आ। हज़रत मूसा कलीमुल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो हुक्म मञी करे आयो ॾिठाई त उहो ई इंसान हुआ जंहिंजे लाइ क़ौम वारनि बददुआऊं पे घुरियो। मुंहिंजा दोस्तो हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो हुक्म आखिर ते रखी करे उनखे गुस्ल भी ॾिनाई उनखे कफन भी पारायाई उनजी नमाज़ भी पढ़ाई उनखे दफन भी करे आयो। पर मुंहिंजा दोस्तो राज़ समझ में न पे आयो। हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जी दरबार में रब वटि हाज़िर थियो आहे। सुभान अल्लाह। हज़रत मूसा कलीमुल्लाह रब जी दरबार में आयो। रब के अर्ज़ कई मुंहिंजा मोड़ा हे त बदकिरदार हुयो ज़ालिम हुयो ज़ानी हुयो शराबी हुयो चोर हुयो। मुंहिंजा मोड़ा तो त चयो मुंहिंजो दोस्त वफ़ात करे वियो आहे मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई आहे। मुंहिंजा दोस्त रब फरमायो ओ मूसा कलीमुल्लाह वाक़ई चोर हुयो वाक़ई ज़ानी हुयो वाक़ई शराबी हुयो। पर हिकिड़े ॾिहाड़े ते हिन तौरात जी तिलावत कई पे तौरात जी तिलावत कंदे कंदे उनमें मां आख़िर ज़मान नबी मिठे मोहम्मद करीम जो नालो मुबारक लिखियो हुयो। हिन मुंहिंजे महबूब जे नाले जो अदब कयो नालो आयो त महबूब जे नाले खे चुमियो ॾिनाई अखियुनि सां लॻायाई वरी अॻियां तिलावत कंदे कंदे वरी बि जाइ ते मुंहिंजे महबूब जो नालो आयो। हिन वरी बि अखियुनि सां लातो आहे वरी बि चुमियो ॾिनियूं आहिनि मुंहिंजे महबूब जे नाले जो अदब कयो आहे। ओ मूसा कलीमुल्लाह वाक़ई चोर हुयो वाक़ई गुनहगार हुयो। पर मां अल्लाह मुंहिंजे महबूब जे अदब करण जे बदले में हिन जो नालो पंहिंजे वलियनि जी जमात में लिखाए छॾियो। सुभान अल्लाह। ऐं मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल करी थी पए। मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल करी थी पए। सलवातूं उन मथां सलवातूं उन मथां पढ़ण सां दिल करी थी पए। मिठो नालो मोहम्मद जो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मूसा कलीमुल्लाह वाक़ई गुनहगार हुयो बदकिरदार हुयो ज़ानी चोर शराबी जेके तो खूबियूं ने जूं कसलतूं ॿुधाई वाक़ई इन में हुयूं। पर मुंहिंजे नबीअ जे नाले जी इज़त सुञाताई मुंहिंजे हबीब जे नाले जो एतिराम कयाई मां अल्लाह हिन जे मथां राज़ी थी वियसि हिन जो नालो जहन्नम में मुंहिंजा कढाए जन्नत जे दाख़िल कराए। उम्मती अॼु केॾो बि गुनहगार आहीं केॾो बि बदकिरदार आहीं अॼु मदीने जे साईं जो मुहाब वठंदे छो त आदम अलैहिस्सलाम खे माफ़ी मिली त मदीने वारे साईं जो सदको यूसुफ अलैहिस्सलाम के हुस्न मिलो त मदीने जे मीर जो सदको मुंहिंजा दोस्तो इब्राहिम अलैहिस्सलाम के
पाए मजा आजादी मिली सदको तुझे मुझे हबीब जो मूसा कलीम जे मथा मेहरबानी थियो त सदको हबीब जो ऐ मिली आदम के हुई माफी वरी दिसनू अज की साईं के थी कबर पया उम्मतीअ के कंडो पेरन में लगे मुझे साईं के थी कबर पवे सॾु कर त सजण जियूं जीऊं चवे सॾु कर त सजण जियूं जीऊं चवे उम्मत जो आधार नबी मुख्तार नबी सरदार नबी आए उम्मत जो आधार नबी गरीबन जो गमख्वार नबी गरीबन जो गमख्वार नबी जेकी तरह मारो जिको सारे जगह जो सहारो मदीने वालो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तो एड़ो वफादार नबी असांखे मिलियो अचण सां ई तव्हां ई असां उम्मत खे पियो यादि करे सुभान अल्लाह हजरत बीबी अम्मा मिना साइड फरमाए थी तेरे हबीब करीम मुझे हुजरे पाक में आया उन्ने टेम ते पार ईंदो आ त रोईंदो ईंदो आ पर आका जी ज़ुबान मुबारक ते लफ्ज़ जारी हुया अल्लाहुम्मा गफिर ले उम्मती अल्लाहुम्मा गफिर ले उम्मती मुझा मौला मुझी गुनहगार उम्मत जी तोखे पार तवा सुभान अल्लाह मुझी गुनहगार उम्मत जी तोखे पार तवा ओ उम्मती अज तू ही असां महबूब जी गुलामी का परे महबूब जी मोहब्बत का परे पर आका त अचण साईं तोखे मुखे याद पियो करे सुभान अल्लाह पर मुझा दोस्तो जने 15 शबान की रात पई थे हुजूर जन्नतुल बकिया जे कब्रिस्तान में अचर पिया हजरत अम्मा आयशा हुजूर जे पोया पोया तलाश में जने आईया तब बकिया जे कब्रिस्तान में तुझो ही मुझो महबूब तो ही गुनहगार उम्मत जे हक में दुआऊं करे हजरत सैयदना सिद्दीक अकबर फरमाइन था जरे आका सामा हिजरत वाले सफर में गड्डो यस तने आका जी ज़बान ते उम्मती जो सदाऊं हुयो सुभान अल्लाह रब्बे हबली उम्मत जी इंदे सारे गुरियाई दुआ है रब्बे हबली उम्मत जी इंदे सारे गुरियाई दुआ मिस्कीन गरीबन
के भी याद करे मुझा दोस्तों नशर जे न्याणे में ब वो मदीने जो साई उम्मत के भी गल लाए क्या सही फरमायो मानिक मिट संदोन मुझो दाहिए में सोजो नशर वेल साब में मुके छदे नामी दोन सारे सदकंदो मुझो यारो के चढ़नी सुभान अल्लाह हर एक उम्मती के मदीने जो साईं पाण सां गॾु सॾींदो पाण सां गॾु सॾींदो ऐं हुज़ूर फरमाए था त क़यामत जे ॾिहाड़े ते सभिनीनि खां पहिरियों हर नबीअ खां पहिरियों जन्नत में वञण वारो मां मोहम्मद करीम जन्नत में सब खां पहिरियों वञण वारो केरु हूंदो मदीने जो साईं हूंदो पर साईं फरमाए था उन जे बावजूद बि तेसी ताईं मां जन्नत में पैर न पाईंदस जेसी ताईं मुंहिंजो हिकिड़ो बि उम्मती जन्नत खां ॿाहिरि हूंदो सुभान अल्लाह सभिनीनि खे गॾु करे सभिनीनि खे सॾे निवाउ राउंड जे झंडे जे हेठां करे वो सरजा प्याला प्यारींदो जन्नत में पुॼाईंदो वेंदस सुभान अल्लाह हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत वा मदीने वाले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उम्मती जने क़यामत जे ॾिहाड़े ते तव्हां मूंखे ॻोल्हण चाहियो त मां मोहम्मद करीम ॾिसंदो त गुलसरात जे मथां बीठल हूंदसि छाजे करे जो मुंहिंजा उम्मती कब्र जी गर्मी मौत जी शिद्दत सकरात जी सख्ती बर्दाश्त करे जेडी मदद ईंदा त उन्हे टेम ते कोसर जे मथां मां मोहम्मद करीम उम्मत खे प्याला प्यारी हो वेंदसि सुभान अल्लाह अबा मदीने वाले साईं को दस ॾिनो आहे इहो दस तव्हां यादि करे छॾियो त क़यामत जे ॾिहाड़े ते मदीने वारे साईं खे किथे असां ॻोल्हींदासीं साईं फरमाइनि था त पुलसरात जे मथां बीठल हूंदसि जेका पुलसरात वार का सन्निया तलवार का तिखिया पींग वांगुरु मुंडंदिया उन्हें पुलसरात जे मथां मां मोहम्मद करीम बीठो हूंदसि जॾहिं गुनहगार उन पुल जे मथां गुज़रंदा मुंहिंजा दोस्तो गुनहगार गब्बा गब्बा थींदो किरंदो वेंदो पर मां मोहम्मद करीम पंहिंजे गुलामनि खे पंहिंजे उबदारनि खे पुलसरात पुॼाए जन्नत में पहुचाईंदा हिकिड़ो मदीने जो साईं कोसर जे मथां बीठल हूंदा ऐं ॿियो पुलसरात जे मथां बीठल हूंदा ऐं टियों हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़बर अथव कहिड़ी जाइ ते मथां बीठल हूंदा कोसर पुलसरात ऐं टियों मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ऐं असां उम्मत जी रब्बे हबली जूं सदाऊं वणंदो उम्मतनि खे पार जन्नत ताईं पहुचाईंदो वेंदो ऐं टे नंबर ते साईं फरमाईंदा मां मीज़ान जे मथां बीठल उहो मीज़ान जिथे हर इंसान जा अमाल तोरिया वेंदा नेकियूं ऐं बदियूं उन जूं तोरियूं वेंदियूं उन मीज़ान जे मथां साईमीअ जे मथां जने मुंहिंजे गुनहगार उम्मतिन जा नेकियूं खुटंदियूं मां मोहम्मद करीम उन जा दुरूद पाण वटि संभाले रखंदो वेंदो आहे जंहिं बि उम्मतीअ जो जंहिं बि ग़ुलाम जो हिकिड़ी बि नेकी खुटी पई उन जे नेकिन वारे टोड़ में दूध जो नज़रानो रखंदो उनखे जन्नत जो जवान बणाईंदो अब आप एड़े नजबान नबी सां मोहब्बत रखजे या न रखजे एड़े वफादार नबी जी गुलामी इख्तियार कजे या न कजे मुझा दोस्तों मदीने वाले साईं जी सच्ची गुलामी जीअण उन इंसान जो भलो जेको मदीने वाले साईं जी मोहब्बत में जीअंदो ऐं दुआ या घुरंदा कयो तो मुझा मौला महबूब जी मोहब्बत में जिया
ऐं मदीने वाले साईं जी मोहब्बत में असांखे मौत नसीब रब करीम शाल तव्हां सां सभिनी जी अॼोकी इहा बाबरकत हाज़िरी पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए जिन भी दोस्तनि ऐं अहबाबनि अॼोकी इन महफ़िल खे सजायो सिंगारियो अल्लाह ताला उन्हनि जे दीन में ईमान में माल में बचन में कारोबार में बरकत में बरकत